शाह जे रिसाले में ख़ुशि आमदीद। सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, शेयर करियो, कॉमेंट्स सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शुक्रिया। हलंदे हाड़ो मणी करण कोह पयाम, अरडा आरी ॼामरी गोंदर गुज़रियाम। लकियूं लक लतीफ़ चे ओरहां घण आयाम, परण पुन्हूं पुट में ए सादत संध्याम। मथस कम वधाम वहां तां न वस ॿियो, विधो कम वाणा ऊंचा डूंगर थियो। टमोम निहाण त पेरन निहारियां पिरीअ जो, वारो मूं वणाह का सुध सौंप जे न ॾियो। विझी वराकन में माज़ूर खेम मंझा, मंझां पाण पियादियूं हादी थी हलां। पिरियां खे पहुचाओ त लॻे लोटो न थिए। कंडा मूं पेरन में तोणी लख लगन, अगर आङूठी न मुड़े चफो पेर छनन। वींदे ॾांहुं पिरीं जिते जात न पायां, जतियूं सी पाईंदियूं जनन पेर पिरीं। लाथियो सभु पिरीं ससई सिपरीअ खे, मरी जे त माणी जानिब जो जमाल। थिए हूंद हिलाल जे पंध उहाई पारीं। मरत मोचारी थी उजलां अॻे उञ, जान के हुई जेरी त मुंद भंभोरां भञ। पन्हूं साण पहुचत मुल्कल मौत माणी, अजलां अॻे ससई मुंद जे रियाई मर। टोलियां तंहिं में टर जंहिं रूह विञायो राह में, मरणां अॻे जे मुआ से मरी थियन न मात। हूंदा से हयात जीअण अॻे जे जाओ, ऊंचो उतांहों घणो जीअण खे जबल। मरण मूं सी हल त पठे ते पंध करियां, तो संग साह घण सी जीअण होशी जाओ। मरण मूं सी आओ त पठे ते पंध करियां, पर में पची पिरीअ खे मरी न ॼातो। मोतो मुंद त सो कंध कुॼाड़ां काटीं।